अबो काथे तो वो हे पियो थी अरे हे बो जा आज का खणी करे माल के हणान हाँ माल के हणा बा हे बो मेन के विचा हाँ मेन के विस्दा दे ना हां ओहो परम बोरो खणा हे खणा तो ना यो नंढो आन बा हे खणा ना ये नंढो आन बा माल जो पूरो न पंदे गवन वारन जो नंढो खण तुम ना वडो तो ना खण सक तुम न को कम करण की आयो बा वो खणो आ ना ओ वडो खणो हाँ हली अट खणा हाँ ना तो ये मिंट तो क्या है हे तुझे बा तू खणी सके शाल मते करा सब खणा तो हाँ हां तोरो अच्छा बजे तो उता बाकी हां ये थोरो थाबो अची हो खणी वेंदो आमा ना बा तू न करे सके न को मसलो ही ना है मां बजान तो मेन के ना ओ मेन ना ना हाँ। अरे विजणो आ सही हां चा पे नंढो खणा ना नंढो त ना ना वो पूरो न पंदो हाँ। करण की आयो पो तो हाथ विज वाले ना हाँ हाँ मां विजु वाला हाल जे तहिरा मां हाँ हाँ हां वट बाला ला यार बोए तू किए कम करी कंदा दे छो कमाणा आया तू न करे सकदे यार हे तू बूसे जो बोरो न छो कुमा नंढो खणा दो ना नंढो ना हे खणो आ न ये तू खणी वण हे मां न खन तू के खण तुझे माल के जना हो गवन जो आ हां यार तू तो कम न करे सकदे हां बी मां बे तरीको आयो था हाला हां मां बे तरीको आए खाण जो अच्छे अच्छे आ साग गोठ में कम कंदा हो छो यार तू न करे सकदे तू परे सुरो ये सुरो हेरे परे थी वजाने हां खणा आ ना हां तू हेरे बाहर निकल हां मां हेरे मेन के वजो आ ना मैं के जनो अरे अरे यो छा अरे बाबा मेन ने खणी तो वजा ना छो अरे बाबा ए गेल बो नहीं हां हे गेल बो नहीं हे ये कुले न खणी बोरे मैं के जनो यार बाचा मानो मेन के वजो आ ना हां ओ मां अकेले खणा खणी मते खणा खणी वजा ना ए सजो गोबर पयो यार सेठ कलाइंदो न किए कम कइने तू यार चले मां बे तो कम कया बस तू कर मां बे क्या दो वो बूसो कर दो माल के यार तू वजन मां तुझे बदना बे कम क्या दो ना ना बाबा तू न करे सने तू वने घर हां क्या तो सवनी मां ना बाबा तू कारू करे सकने यार बच्चा खैर मां खरखणो आना तो पो न तो वणी सका खरखणो आना तो ए यार है तो सब भाई बैठी वाने आराम में बैठी वाने बेचारी मां की उठाया मेरी उठन को हंदो मां या है या वो तो खरखोणे मालिक ने गाले तो दुआई दे पियो छो भला हेठ वे समझा मां के छाए खरखोणे ने साफ कर छेना बेड़ा लाए ने हां तो बैठी आ उते तो पहणास तो ना कोई शाम तक बैठी तो शाम तक तू बैठो देस सदारा आड़े बैठो लगे उठाया अरे वाह तू जालमो मानू तू गोठो की कमाते नहीं तो भलाणी ओके छाए कम तो कंदम ना ओथायस ने हाणे सरदार वेठो आहे के उतां थाबो ॾे आहे हणा का तो के हणा बाचा बाकी कम की कंदे तू वेठी वन हाली आराम में जरी पाण उथियूं पोइ मां हणंदो माने भले शाम ताईं वेठी हुजनि मां अहिड़ो ज़ालिम तो रहियां सरदारनि खे थाबो ॾे उतां आईं बस वेरे घर वञ कम जहिड़ो तू न आहे खाली बिलगीची में लॻो आहे कल कोठी अच्छा आहे भले कीअं कमायो था पिया ज़ालिम हो माण्हू हो ईअं रोज़ी कबी आहे गोठो फोन कलो सरदार आराम में वेठो आहे ओ सरदार आराम में वेठो आहे मां उतां करे माना हाणो त थी न हाणो मां पोइ जॾहिं उथी हणंदो मां मां ॿियो कमु कयां थो बसि अब वञ तू ॿियो कम कर ॿियो तो कम ॾेसूं था अच्छा वेठी के उतां तुझे सुबह पियो जड़े तो को निंड मौजी उता है हरे उता है आराम पूरो न हो जाए तो कम करे सकते बुढ़वाई जी टाइम मारी तो इलाज उठाइंदो न उताइंदो न अच्छा ये जी तो कम यार मतड़ कया पो शाम वारी किस दाल जो कम कंदम मां शाम का तू हलण वारी कर हलण वारी तू कम कंदे अबा ए छातो करे बी भाई बी ए छातो करे छोड़ा में उन तू हिकड़ी मोसी कहीं थोने आए थोरो थोरो करे कढा दो ना ओए छोड़ा में उन छोड़ा दे कर दी ने हां ना बाबा ये ना दे भरे करे खण दिया रेडी फुल करे खण दिया भरे करे हालाई दो केरो ओए ना तू न थो करे सके ना यार भूसो खणी सके तो ना गोबर खणी सके तो तू किए कहने यार बचावा मां कम कंदो आ हसे यार असा रेडी फुल करे खणना हूं सेठ तू ते ये कावड़ कहिंदो यार ता समझो छो न ता बाला मुजी मर्जी आ ना उते पो खणा तो मैं नंडो न खण वडो खण बाबा मां जी मर्जी आ मां 10 चक्कर कया से 20 चक्कर कया से कढा दो ना बाहर कढा दो ना अब दा है ये आ जो रेडी फुल करे खण दिया ओए दोई करी टम तू कहने हां हां ना ये रेडी फुल करनी आ
तू भूसो भी नथो खणी सघे ना तू झाड़ू हणी सघंदो पोइ यार कम ख़राब आहे तू गिची में लॻी वयस हा हलो ठीकु आहे हाणे मां हे पुॼाए 10,000 पैसा वठी आहिनि जा वो भी लपड़ी लपड़ी मां हिनखे फुल करे हलाया हा न के फुल करे हलाणो आहे घर वञ हल मां भरियांसि थो भरियां हल भरे अचे धिको ॾेसि मामा पोइ हिते हल भरे धिको ॾिया धिको ॾिया हल किथां शुरू कयां यार किथां शुरू कयां ए बच्चा झाड़ू मारी आता तुझा मार नांदा दे सदो ॾींहुं मां घरनि में हणंदियूं हणंदियूं ताऊं ओ भाई यो कीअं हणे थो उस्ताद हा इहो त सही नथो हणे छो भला परे पेर परे कर मां सफ़ा कयो आहे हिते वरी मोकालो करे थो पर सुरो इहो न हाणे ॿियो हाणे उथी करे हणेसि हा इहो ठाहियूं था अञा नओं झाड़ू उथी करे हणां हे वठि छा आहे हीअं हाणे हीअं घरो निकिता कम नथा कंदा घरो छो निकिता वेही अचो था हीअं हाणे हीअं हेरे ॾिस अच्छा हीअं हणां हा वरी इहो न हाणे हे हाणे हा इनखे अञा हाणे ठाहियूं हे ठाहींदे अञा हा ठहियल न आहे न हे वठि हा मां बि चवां हे मोर पखी जा पुछो आहे हा हिनखे वठूं हा हे हणां मां इहो हाणे हेरो सही साफ़ कर हा पर थी बड़ा मिंट कयां थो छो मिंट। अच्छा हीअं न हिते तव्हां हणी वञो ओरो परते हणे थोरो हा ओरो परे वञ साफ़ कर हंधि इहो होॾे किन आहे इलाही पोइ ओरो हाणे किन साफ़ कंदे न न हिते सफ़ा कयां थो न छो छा बोलो मालिक ईंदे हिते वेही करे होॾे वञा हा ओरे वञी हणंदो वञे सॼे खे न भाउ इलाही आहे हेॾो केरु हणंदो पोइ कमाइण सवलो आहे छा को भला तेल में 100 रुपए जी आहे पोइ गोठो छो निकितो आहे कमाइण पोइ कमाइण का पैसा ईअं त न मिलंदई हणणो पवंदो न ॿुहारी ते हा, हेठि वञ मां आ वञ खणी आ सॼी मेल खे ठाव करायां पोइ त बसि न आ वञ बोरो खणी आ पोइ हल न खड़ा आहे न मूंखे पोइ घरो छो निकितो हा कमाइण पोइ कमाए पोइ ईअं अची तूं कमाए थो बोरो वॾो आहे न केरु खणाए बसि पोइ घर वञ न ॾिसां त मां गिलास तो खणां थो आ गिरे खणी अच वञ तूं हणसि हाणे आओ